आयो लाल सभई चओ झूलेलाल। दिल लॻाए दुनिया खां दर्द ई मिलंदा, झूनी ॻाल्हियूं यादि करे रोईंदा ई पिया। करणी आहे भक्ति त मुंहिंजे झूलेलाल साईंअ जी करो, हमेशा उम्मीद खां वधीक ई पाईंदा। 27 सवाल जो सही जवाब आहे डी। बहिराणा साहिब जे विसर्जन जी विधि दरिया ते कबी आहे। सवाल 28 ठकुर पुगर राय पहिरें जन्म में छा हुया? ए व्यापारी, बी साधु, सी कवि, डी ज्योतिष। हिन सवालनि जो सही जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। माण्हू चवंदा आहिनि पैसो रखो ख़राब वक़्त में कमु ईंदा, पर मां चवां थी विश्वास रखो मुंहिंजे झूलेलाल साईंअ ते, कॾहिं ख़राब वक़्त ई कोन ईंदो। सभई चओ जय झूलेलाल।